नाज़रीन, डहर की वेझो ॿिनि ट्रेनुनि में हादसे जे नतीजे में फ़ौतियुनि जो अंग वधी 40 थी वियो आहे। 100 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। इंतज़ामिया फ़ौती मुसाफ़िरनि जी फ़हिरिस्त जारी करे छॾी आहे, जॾहिं त इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे अहसान कलवड़। जी अहसान, ही वाक़ियो सुबुह जो 4 वॻे पेश आयो आहे ऐं हिन वक़्त ताईं उन वाक़िए खे 9 कलाक गुज़री चुका आहिनि। हिन वक़्त कहिड़ी सूरत हाल आहे हुते? जी बिल्कुल, कराची खां पंजाब वेंदड़ जेका मिलत एक्सप्रेस ऐं पंजाब खां कराची ईंदड़ सर सैयद अहमद खान एक्सप्रेस विच में जेको सुबुह जो 4 वॻे टक्कर लॻण जे नतीजे में हिन वक़्तु जेके मुसाफ़िरनि जो फ़ौतियुनि जो जेको तादाद आहे उहो 40 थी वियो आहे। 40 जेके फ़ौती आहिनि उन्हनि जा लाश इंतज़ामिया पारां बोगियुनि मां ॿाहिरि कढी मुख़्तलिफ़ इस्पतालनि में मुंतक़िल कया विया आहिनि। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेके ज़ख़्मियुनि जो तादाद आहे उहो 100 खां वधीक ज़ख़्मियुनि जो तादाद थी चुको आहे। हिन वक़्तु इमदादी कार्रवायूं अञा ताईं जेके आहिनि उहे जारी आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको इलाइक़ो आहे उहो शहर की ऐं रेती जी भरिसां आहे, रेती जे विच में आहे, जिते रेलवे ट्रैक कमज़ोर हुजण जे करे जेको आहे मिलत एक्सप्रेस जी बोगियूं जेके आहिनि उहे पटड़ी तां लही वयूं त पंजाब खां ईंदड़ जेका ट्रेन हुई हुनजे टक्कर लॻण जे करे जेको ख़ौफ़नाक हादसो पेश आयो आहे। इंतज़ामनि जे हवाले सां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त डिप्टी कमिश्नर घोटकी ऐं ज़िले जी इंतज़ामिया सां गॾोगॾु रेंजर्स ऐं पाक फ़ौज जा जेके जवान आहिनि उहे हादसे वारे हंधि उते पहुतल आहिनि, जेके हेलीकॉप्टरनि जे ज़रिए इमदादी कार्रवायूं करे रहिया आहिनि। जेके ज़ख़्मी कढिया पिया वञनि जेके बोगियुनि मां, उन्हनि खे पनुआकिल जी छावनी हेलीकॉप्टरनि ज़रिए जेको आहे हुते मुंतक़िल कयो पियो वञे। होॾां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ओबावड़ो, डहेरकी, मीरपुर माथेरो ऐं घोटकी जी अस्पतालनि में बि इमरजेंसी लागू कई वई आहे। फ़ौतियुनि जा लाश हुते मुंतक़िल कया पिया वञनि ऐं जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे बि हुते मुंतक़िल कयो वियो आहे। जेके ॻणती जोगी हालत में 15 खां वधीक जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे जेको रहीमयार खान जी अस्पताल पिणु मुंतक़िल कयो वियो आहे। हादसे जे हवाले सां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको इमदादी कार्रवायूं आहिनि उहे अञा ताईं जारी आहिनि। 6 बोगियूं जेके उहे मुकमल तबाह थी चुकियूं आहिनि। 2 बोगियूं जेके आहिनि उन्हनि खे अञा जेको आहे कटे करे ज़ख़्मियुनि ऐं फ़ौतियुनि खे ॿाहिरि कढियो पियो वञे। अच्छा कासिम, अहसन, छा रेलवे अख़्तियारनि मां कोई हादसे वारी जाइ ते पहुतो आहे? जी बिल्कुलु, जेको जनरल मैनेजर आहे रेलवे जो उहो हादसे वारे हंधि पहुतो आहे। उन सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो इहो चवणु आहे त मामले जी असीं जांच करे रहिया आहियूं। GM जो इहो चवणु हो त असां मामले जी जांच करे रहिया आहियूं। जेके कोताही कंदड़ हिन में जेको रेलवे जो अमलो आहे उन्हनि खे बख़्श न कयो वेंदो, उन्हनि खे सज़ा ज़रूरु मिलंदी या इंक्वायरी कई वेंदी। होॾां DS रेलवे जो वाक़े वारे हंधि ते पहुतल आहे। उन खां अलावा जेके ॿिया बि रेलवे जा वॾा लाहौर जा अमलदार आहिनि, चीफ इंजीनियर, उहे बि जेके आहिनि वाक़े वारे हंधि पहुतल आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु जेका आख़िरी इहा सूरत हाल आहे रेलवे जे इंतज़ामिया जो इहो चवणु आहे त जेको हीउ रेलवे ट्रैक आहे इहो 2 खां 3 कलाकनि ताईं जेको आहे उहो जेको डाउन आहे उनखे जेको आहे ट्रैफिक लाइ जेको आहे खोलियो वेंदो। बाक़ी जेको अप आहे, अप ट्रैक जेको आहे उहो ब्लॉक आहे, उहो राति जो कहिड़े बि टाइम जेको आहे उहो क्लियर कराए ॾींदा। बाक़ी जेको इमदादी कार्रवायूं आहिनि उहे आख़िर इतलाम ते जेके आहिनि उहे जारी आहिनि। जी ठीकु आहे अहसान, तफ़सीली ख़बरनि खां आगाह करण लाइ मुंहिंजी महिरबानी।